जी दोस्तों, असांजे हिन चैनल हैरो ख़ान खे सब्सक्राइब कंदा हलो ऐं असांजी हिन वीडियो खे वधि मां वधि शेयर कंदा हलो ऐं वधि मां वधि लाइक कंदा हलो, जीअं ॿिया दोस्त बि असांखे ॾिसी सघनि ऐं असांखे ॿुधी सघनि। हाणे मूंखे थोरो ॿ टे सीटूं यादि अची वियूं आहिनि फौजिया सुमरो जे कलाम जूं, तव्हां ताईं पहुचायां थो। भागन में के सुर हुया तॾहिं दिल लगी परदेस में। भागन में के सुर हुया तॾहिं दिल लगी परदेस में। कॾहिं कारो वॻो कोन पायम, कॾहिं सरतियुनि खे सम्झायम। अॼु फिरां पाई कारे वेस में, अला दिल लगी परदेस में। भागन में के सुर हुया तॾहिं दिल लगी परदेस में। हुयो वक़्तु मुंहिंजो सिंगार ॾिसी कंदियूं राणियूं रिस हुयूं। मोहबत जे हिन चकर में थी ख़ुशियूं ख़त्म वियूं। कॾहिं सरतियुनि खे सम्झायम, कॾहिं ॻाढ़ो वॻो कोन लायम। अॼु फिरां पायो कारे वेस में, अला दिल लगी परदेस में। भागन में के सुर हुया तॾहिं दिल लगी परदेस में। जी दोस्तों, अस वीडियो खे वधि मां वधि कयो लाइक, वधि मां वधि कयो शेयर ऐं असांखे अव्हांजे कमेंट जो रहंदो इंतज़ारु। ऐं असांजे ख़ासि तौर ते हैरो ख़ान चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं दोस्तों, असांजे फेसबुक पेज खे जेको हैरो ख़ान आहे उनखे फॉलो कयो ऐं लाइक कयो। ऐं हिन वीडियो खे कंदा हलो शेयर मां शेयर, वधीक शेयर वधीक लाइक कंदा हलो, जीअं असांजा ॿिया बि दोस्त ॾिसी सघनि, जेके दुबई में रहनि था, जेके सऊदी अरेबिया में रहनि था ऐं जेके दुनिया जी कहिड़ी बि कुड़च में रहनि था, सिंध में रहनि था, उहे ॾिसंदा हलनि। छा तव्हां शेयर कंदव त उहे ॾिसंदा? ही कारो वॻो यारो, ही कारो वॻो यारो, मूंखे इश्क परायो आ, ॿी ॻाल्हि न आ। ही कारो वॻो यारो, ही कारो वॻो यारो, मूंखे इश्क परायो आ, ॿी ॻाल्हि न आ। हाय ॿी ॻाल्हि न आ। धारियनि जो को ॾुख नाहे, धारियनि जो को ॾुख नाहे, पंहिंजनि ई ज़ायो आ, ॿी ॻाल्हि न आ। ही कारो वॻो यारो, ही कारो वॻो यारो, मूंखे इश्क परायो आ, ॿी ॻाल्हि न आहे, ॿी ॻाल्हि न आ।